भमण मचाईंदासीं अहिड़ी त बाहि मचाईंदासीं हिन बाहि में सुल्तान सड़ी रख थी वेंदो। हिक मेरे सुल्तान खान जी या मचास जो असांजे इज्जत में हथ विधा अथसि। अॼु रस्ता रोक कई अथई ॿीहर कई न सिर धड़ खां धार हूंदई। हाणे उन्हे ॾींहुं ईंदुसि जहिड़े ॾींहुं तुंहिंजी मौत जो मुंहिंजे हथनि में सामान हूंदो। छो त सुल्तान खान सिर्फ़ पाण सां सचो आहे, बाक़ी दुश्मन लाइ ॾचो ई ॾचो आहे। जेकॾहिं तव्हां दोस्तनि जी इहा सलाह आहे त पोइ इंतज़ारु छा जो। हाणे घणो थी वियो आहे, जेको बि थींदो न हुनखे मां पाण ॾींदुसि। जेकॾहिं असां सब्र छॾे हथनि में हथियार खयांसीं त पोइ असांजे कार खां सुल्तान खान तोखे केर बि न बचाईंदो। असां तव्हां ते इल्ज़ाम कोन था हणो, असांखे पूरी पक आहे। कुझु दोस्तनि खां असलो ऐं बारूद बि खणी आयो आहियां। हाशिम खान असां ॾोह कहिड़ो केस असांजे घर ते हमिलो आहे। हे तव्हां अदावरनि खे न मारियो त बाक़ी कंहिं मारियो अदावरनि खे? हाणे कोई बि मूंसां हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए। अदा हाणे मूंखे छॾे ॾे। खुदा खे मञो मुंहिंजे ख़ालिद खे न मारियो। तव्हां जीअं चवंदो मां तीअं कंदमि। दुआ कयो त ख़ालिद जी तबियत ठीक थी वञे। उहे ॾियूं बंबो रखे ॿाहिरि। सुल्तान खे कयूं था पूरो। अलाह इन सुल्तान जूं पाणा पटे ग़रीबनि जो त जीअण जंजाल करे छॾियो अथई। बाबा साईं हाणे छा थींदो? का ॻाल्हि सम्झ में अचे थी? छा मतिलबु हाशिम? मां त बि ॻाल्हि सम्झी न सघियसि। हाणे त पराए वेड़ा वीरान न कर। तव्हां सां केरु विड़ियो आहे? जेको बि कदम खणो सोची सम्झी खणजो। ऐं हे ॻोठ जा माण्हू बाबा साईं जी इज़त जे मथां वार कंदा, तमाशो कंदा। अली अता वॾे सां न टकराए। अरे पोची त तव्हांजो भाउ बि असांखे न आहे सघियो। तव्हां असांखो कलाम छा कंदव? कमाल खान जे मथां हिकु चकर वरी वार कयो। ॿीहर जेकॾहिं फुल में बि मुंहिंजे साम्हूं आहे न उहो हशर कंदो साईं। लाश तुंहिंजा माइट बि सुञाणे न सघंदा। सरदार असां इन्हनि जो हर वक़्तु हर विख ते मदद कंदासीं। तूं वरी बि बर्दाश्त करे वञी हा। तॾहिं सिर्फ़ु असांखे इजाज़त ॾियो। इहो त वॾो ग़लति थियो आहे बाबा। बाबा इहे पाण में वञी विड़ी मरनि, असांजो छा वञे? छा कंदे रे असांखे? सोट्रा असां तव्हांजा दुश्मन न आहियूं। हिननि जा दुश्मन असांजा ई दुश्मन आहिनि। ख़ालिद खे कंहिं वॾे डॉक्टर ॾेखारी। सुल्तानो पंहिंजा कदम हिते ई रोके छॾ। अहिड़ो त पाण ॿार बाहि जे मच में कमाल खान जा ॿाहिरि सड़ी रख थी वञनि। रुगो हिकु चकर हाण कमीने जो नालो ॿुधाए। जेकॾहिं हुनजो हिन धरतीअ ते जीअण जंजाल न कयूं न। हीअ आहिनि असांजे धरतीअ जा गद्दार जेके असांजे सिध धरतीअ ते रही मिस्किन माण्हुनि जे मथां ज़ुल्म था कनि।
ज़मीन फाटो जा आसमान टुटो आ जो कुत्ते वांगुरु साकदो अची मुंहिंजे कदमनि में किरियो आहे। बाबा साईं असुल छा ॿुधावां, ज़ुल्म थी वियो आहे, कहर थी वियो आहे। जेकी पंहिंजी भर वारी ज़मीन न हुई इनमें बाबा कमाल खान वारा कब्ज़ो कयूं वेठा आहिनि ऐं हिकु ट्रैक्टर न बाक़ाइदे ॿ ट्रैक्टर था हलाइनि ऐं उते हर पियो हले। कमदार प्रभु ही तूं छा थो चईं? अरे हुनजी एतिरी ज़रूरत ई नाहे जो असांजे बनी ते हर कराए। कूड़ थो ॻाल्हाईं। बाबा साईं इहा ॻाल्हि कूड़ न सोराना सच आहे। हिकु ट्रैक्टर न ॿ ट्रैक्टर पिया हलनि। अदा साईं छा सोचियो अथव? अदा साईं हर चक असां बर्दाश्त कयूं था, हाणे बर्दाश्त कोन कंदासीं। अदा तूं सही थो चवें, असां हमेशह वॾनि जे कबरनि जो ॾिठो आहे पर असां हरगिज़ हाणे माठ कोन कंदासीं। ॾाढा साईं बाबा जे दौर में मिल्कियतूं जॾहिं विराए वयूं हर हिक खे पंहिंजो हिसो ॾिनो वियो हो, पोइ असां सां एॾी नाइंसाफ़ी छो? अदा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हले छॾो ॾियो कमाल खान खे, भली उॾाम करे जीअं ज़मीन खां उॾाम करे आसमान ते पहुतो न जा पर कैंची सां कटे वठंदुसि अची ज़मीन ते भाको कंदो। छो त सुल्तान खान सिर्फ़ु पाण सां सचो आहे, बाक़ी दुश्मननि लाइ ॾचो ई ॾचो आहे। अचो मूंसां गॾु। छा आहे पुट हीअ माल थी वई आहे, सभु ईअं चुप कयूं वेठा हो। कम ते वञण जो मूड न आहे छा भला? हा मां वञूं था कम ते। माण्हू वञी कम सां लॻा आहिनि, तव्हां घर वेठा आहियो, कम न कंदा छा भला? बाबा कम पिया थींदा, सिज तू उभरियो ई हाणे आहे। बाबा तोखे कम करण न ॾींदासीं, असां पाण ई कम करणु, तूं परेशान न थी। ख़ालिद जा पी घर जो सौदो सूद खपी वियो आहे। ख़ालिद के मोकर शहर त घर जो सौदो वठी अचे। अम्मा सौदो जे लाइ छो थी परेशान थी ऐं बाबा खे छो थी चए? मां असां तुंहिंजा जवान पुट वेठा आहियूं न ऐं जावेद पाणे शहर को सौदो वठी ईंदो। मां ऐं बाबा ॿी ॻाल्हि ॿुधी थी ऐं जॾहिं राति मां घर आयुसि पिए त ऐं सॼे ॻोठ में इहा ई ॻाल्हि हले पई, कमाल खान ऐं सुल्तान खान जी पाण में मुंहमारी थी आहे। बाबा साईं हाणे छा थींदो? का ॻाल्हि सम्झ में अचेव थी? तो छा वरी छा थींदो? ॿई दुनियूं ताक़तवर आहिनि, हुजे हा को ग़रीब त उन जो रत निपूड़े कढनि हा। पोइ त शायदि तव्हांखे ख़बर न आहे, कुझु साल पहिरियों हा बाबा साईं मूंखे अञा उहो ॾींहुं यादि आहे। हाशिम मुंहिंजो बचपन जो दोस्त हुयो। इन ज़ालिम सुल्तान खान अलाए कहिड़ा न कहिड़ा ज़ुल्म कया आहिनि मुंहिंजे दोस्त ते ऐं उन खां पोइ हाशिम असांखे नज़र ई न आयो। अलाए ज़िंदा बि आहे अलाए मरी वियो आहे। बसि अबा अलाह इन सुल्तान जूं पाणा पटे ग़रीबनि जो त जीअण ई जंजाल करे छॾियो अथई। ख़ालिद जी मां अलाह सड़ाई कंदो, ज़ुल्म जी काठी हिकु न हिकु ॾींहुं भॼी पवंदो। अदा वॾा कमदार कुर्बू मिलियो ऐं चवे पियो त तव्हांखे वॾेरो सुल्तान यादि करे पियो। जेकॾहिं सुल्तान खान ने अपो कयो आहे त इन जो मतिलबु त हुनजो को ख़ासि कमु ज़रूरु हूंदो। कमु त को ख़ासि अथसि, तंहिंजे करे अदा तव्हांखे हुन यादि कयो आहे। हा दा, जॾहिं सुल्तान खान जो असां में कमु पवंदो आहे तॾहिं असांखे यादि कंदो आहे। कमु कहिड़ो बि हुजे, सुल्तान खान जो कमु करणो आहे। जो सुल्तान खान वक़्त जो यार आहे ऐं वक़्त जे यार खे नादर खान कॾहिं बि अकेलो न आहे छॾियो। छो जो नादर खान यारी रखण बि ॼाणे ऐं यारी निभाइण बि ॼाणे। छो जो असांजे मथां कॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे न त असांजे कमु सुल्तान खान ई आयो आहे। अदा वॾा सुल्तान खान आहे त कहारी अलाए कंहिंजी फिटी आहे अदा जंहिं सुल्तान खान सां फिटायो आहे। शायदि उहो सुल्तान खान जे कहर खां वाक़िफ़ न आहे। इहा ख़बर त जॾहिं पवंदी जॾहिं यार सुल्तान खान सां मिलंदासीं त असल हक़ीक़त आहे छा। कमदार गाॾी कढाए त मां कमाल खान खां थी अचां।
हाँ भोतार साईं, मुंहिंजो नालो आहे कमदार कुर्बू। बाबा कुर्ब त किथां मिले ई नथो, हाज़ुर वञा थो। अदा कमाल खान सां मिली छा कंदव? हुन जी ज़मीन आज तव्हां वरी सां मिली ईंदव। नगर वारनि खे घुराए त उते हली मोर्चा हणी वेही था रहूं। न बाराम न हिकु चकर मां वहीं कमाल खान सां मिली ईंदुसि ऐं ॾिसां तूं मूंसां कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। अगरि ॻाल्हियुनि में न आयो त पोइ अहिड़ी रांदि कंदासीं जीअं नांग बि मरे ऐं लठ बि बचे। इहो वरी कीअं अदा? असां कुझु सम्झोसीं न। उहो मां तव्हांखे वापसि अची ॿुधाईंदुसि ऐं मूं नादर खे नियापो करे छॾियो आहे। जेकॾहिं मुंहिंजे अचण खां पहिरियों अची थो वञे त हुन किथे विहाए छॾिजो। न अदा तोखे असां अकेलो वञणु कोन ॾींदासीं, असां बि तोसां गॾु हलंदासीं। आदा अदा बाराम खान सही थो चवे। दावर सही था चवनि, मनी बि असांजी मिंथू बि असां कयूं। ॿार न थियो, कुझु सम्झण जी कोशिशि कयो। जीअं असां सभु उते हलूं ऐं कमाल खान असांखे हुते आसानी सां मारे ऐं सॼी ज़मीन ते कब्ज़ो करे वेही रहे, ईअं न? ठीकु आहे अदा साईं, जेका अव्हांजी मर्ज़ी। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन पले ॿुध, हे पंहिंजूं अरडायूं ऐं लोकफ्राई बि छॾे ॾे। मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां, कॾहिं बि आहे छा मां बर्दाश्त न कंदुसि। तूं मथे तो माण्हुनि खे तंग कंदो जेके मुंहिंजा हारी आहिनि। अॼु खां पोइ ही मुंहिंजो ॻोठ मुंहिंजो शहर छॾे वञो। जेकॾहिं वरी तव्हां मूंखे हिते नज़र आयो मां तव्हां सां अहिड़ो अचर कंदुसि, यादि कंदो विसारे वेंदुसि त मां तव्हांजो को भाउ आहियां ऐं तव्हां मुंहिंजा भाइर आहियो। छो बि वेगा पछताईंदे अदा वॾा, पछताईंदे। हाणे ऐं उन ॾींहुं हिन घर में मोटंदुसि जहिड़े ॾींहुं तुंहिंजो लाश खफ़न में हूंदो। निकिरी वञो। मजाक मजाक छाजी सुना साईं, एक हकीकत आहे हकीकत। सुल्तान खान, शायद तोखे ख़बर ना है त मां हिकु इज़तदार घराने सां तालुक रखंदी आहियां ऐं ॿी ॻाल्हि ॿुध त मां ख़ालिद जी मंग बि आहियां। हा हा ख़बर आहे मूंखे, तूं ख़ालिद जी मंग आहीं, को हुनजी निकाह बदल ज़ाल न आहीं। ॾिस सुल्तान खान, मां चवां थी छॾ मुंहिंजो रस्तो। वञ भले सोना साईं, वञ भले। आख़िर केस ताईं वेंदे? नेठि त सुल्तान खान जे चंबे में ईंदो, छो त सुल्तान खान सिर्फ़ पाण सां सचो आहे, बाक़ी दुश्मन लाइ ॾचो ई ॾचो आहे। नजमन जे तूं मुंहिंजी न थी मां मौत क़बूलींदुसि, पर तोखे ॿिए कंहिंजो थियणु कॾहिं कोन ॾींदुसि, कॾहिं बि कोन, सम्झई? सुल्तान खान, तोखे मूं रोकियो हुयो त मुंहिंजे बंगले ते अचण जी तोखे का बि ज़रूरत कोन्हे का। वो बि तूं मुंहिंजे बंगले ते आयो आहे, मुंहिंजो मतिलबु त तोखे पंहिंजी हयाती सां प्यार कोन्हे। बस कमाल खान, बस घणो ॻाल्हायो आहे। शायद तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो सुल्तान आहे। सुल्तान छो सुल्तान सिर्फ़ पाण सां सचो आहे, बाक़ी ॿियनि जे लाइ ॾचो ई ॾचो आहे। अदा साईं रोक किन सुल्तान खे, रोक। असां हाणे वधीक जो बकवास नथा ॿुधी सघूं। असांजे तॾे ते बि असांखे मौत मार धमकियूं थो ॾे। शायदि हिनखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो सावल खान आहे, सावल खान। ऐं सावल खान जे सीने में सिंह जी दिलि आहे, सिंह जी। अदा साईं सावल खान सही थो चए, रोक हिन सुल्तान खान खे रोक, किथे ईअं न थिए असां पंहिंजे तॾे जो इज़त करणु विसारे वञूं। एॾे वॾे आवाज़ में ॻाल्हाइण जी मां कंहिंखे बि इजाज़त न आहे ॾिनी। वो तोखे जुरत के थी मुझी औताक ते पी करे मुसाइदे बड़े आवाज में ॻाल्हायो अथई।
हिक इशारे सां तुझे जिस्म जी छेत छेत कालक थी वेंदी। पंहिंजो कद बुत हैसियत औकात ॾिस। ओए कमाल खान खे धमकी ॾियण जी जुरत कर। सुठो हिन में थई पंहिंजे वॾनि कौन मर्तबो रख। पंहिंजी हैसियत ई हद में रहो। ठीक है कमाल खान, अॼु त मां वञा थो, पर मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मुंहिंजे ॻोठ में अगरि तुंहिंजा भाइर जा तुंहिंजा दोस्त नज़र आया, उन्हनि जा तोखे हॾा बि नज़र कोन ईंदा। अदा साईं, अॼु सुल्तान खान घणो ॻाल्हाए वियो आहे। हाणे असांखे छा करिणो आहे, तूं रुॻो हुकुम करे छॾ। छा वरी छा थींदो, बसि अदा वॾे जी सबर हिन सुल्तान खान खे मथे ते चाढ़े छॾियो आहे। अदा हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधो। जो सुल्तान खान कान का हरकत ज़रूर कंदो, असांखे पुॼी त कोन सघंदो, बाराणियूं ज़रूर कंदो। टड़ो आ टाप जो, बाक़ी रही आ ज़मीन। हिन ज़मीन ते सुभाणे असां पाण हलंदासीं ऐं टड़ो सुल्तान बि ईंदो। ओए खटखटाए छा? छा ॻाल्हि आहे? छो परेशानी? छो पई रोई? छा तोसां कंहिं ॻाल्हायो आहे छा? अदा, मां तव्हांखे छा ॿुधायां? जॾहिं न मां पाणी भरण वियमि त वॾेरे सुल्तान खान मुंहिंजे रस्ता रोक कई। कमीने जी इहा मजाक? जे भेड़ जे रस्ता रोक कई अथसि। शायदि उनखे ख़बर न आहे हैदर खान कहिड़ी बला जो नालो आहे। अॼु मां हिन कमीने खे ज़िंदा कोन छॾींदुसि, कोन छॾींदुसि हिनखे ज़िंदा। न अदा, मां तोखे ईअं करणु कोन ॾींदसि। तोखे मुंहिंजे सिर जो कसम आहे। न अदा, तोखे मां ईअं करणु कोन ॾींदसि। अदा, हिकु तूं ई त असांजो सहारो आहीं, ॿियो असांजो आहे केरु? हर चक्कर तूं मूंखे रोके थी छॾी भेण। मां तुंहिंजे सिर ॾे ॾिसी सालिम खे छॾे थो ॾियां। न त मां हिन सुल्तान कमीने जो हिन धरतीअ तां नालो निशान मिटाए छॾियां। अॼु सिर्फ़ तुंहिंजे करे मां हिन सुल्तान खान खे ज़िंदगी बख़्शी आहे। अदा, अदी खे छॾे ॾियो, अञा ॿार आहे। हुन असांजी गैरत खे जगायो आहे। मां त चवां थो खणो हथियार, हली नी सुल्तान खान खे अहिड़ो त सबक सेखारियूं ऐं त इहो कमु कॾहिं बि न कंदो। आदा वॾा, अदा सरवर सही थो चवे। हिन सुल्तान खान खे हाणे असां टक्कर खाईंदासीं। अॼु ताणी कंहिं में एतिरी जुरत ई न थी कोई असांजे नंगनि ॾे मेरी अखि खणे त इहो सुल्तान खान असल छा आहे। अदी, जॾहिं ॻाल्हि इज़त गैरत ते अचे थी ऐं उन में नफ़े नुक़सान खे न ॾिसबो, अॼु जा इहो सुल्तान खान मरदो जा असां मरदासीं। तव्हां सही था चओ था, पर मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी भेड़ जे करे ख़ामोश आहियां। न त हिन सुल्तान खान जो उहो तहचर कयां हा जो दुनिया मिसाल ॾे हा ऐं ज़िंदगी भर कॾहिं बि कंहिं न्याणीअ ॾे मेरी अखि खणी न ॾिसे हा ऐं हर न्याणीअ खे पंहिंजी भेड़ तस्लीम करे हा ऐं हुनखे ख़बर पइजी वञे हा त हैदर खान कहिड़ी बला जो नालो आहे।
दे खबर पुट सामान सजो वठी आयो याद बाबा सौदो समूरो वठी आयो तूं बेफिक्र थी वञ ख़ालिद जा पी मुंहिंजे सजन पुटनि मां मुंहिंजो राहिब पुट सदोरो आ पोइ भला इहो अधु सामान छो वठी ईंदो हा राहिब जी मां तुंहिंजी ॻाल्हि सही आहे मां कुझु ॿियो सोचां पियो बाबा वरी कहिड़ी ॻाल्हि सोचो पिया पुट मां सोचां थो हैदर वारनि खां पुट ख़ालिद जी शादी जी तारीख़ वठी अचो बाबा तव्हां त असल मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई मां चवां थो हाणे जो हाणे वञी हैदर वारनि खां मुंहिंजी शादी जी तारीख़ वठी अचो बाबा अते ख़ालिद खां पोइ असांजे रिश्ते जी बि ॻोल्हा कर न पुट तूं परेशान न थी ख़ालिद जी ख़ैर सां शादी थी अचे उन खां पोइ तुंहिंजे बि रिश्ते जी ॻोल्हा कयूं था हा बाबा साईं मां खां पोइ अधे वारनि जी बि सोच रखजांइ इन्हनि जी को शादी जी बंदोबस्त कजाइनि इन्हनि खे बि काथो रिश्तो वठी ॾे छो इन्हनि जी ख़ुशी मुंहिंजी ख़ुशी आहे बस पुट मुंहिंजी त हमेशह दुआ आहे तव्हांखे अल्लाह साईं तव्हां भाइरनि जी मोहबत खे ईअं ई क़ाइमु रखे इंशाअल्लाह ख़ालिद जी मां तुंहिंजी ख़ुशी बि ज़रूरु पूरी थींदी ख़ालिद जा पी मुंहिंजी वॾे में वॾी ख़ुशी इहा आहे त मां पंहिंजे पुटनि जे मथे ते मोड़ ॾिसां इंशाअल्लाह ख़ालिद जी मां तुंहिंजी इहा ख़ुशी पूरी थी वेंदी अदा साईं अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां कल्ह खां वठी कमाल खान सां मिलिया आहियो जो ख़ामोश आहियो असांखे कुझु ॿुधायो ई नथा बस अदा छा तव्हांखे ॿुधायां जेका न कमाल खान ते बकवास कई मां उन ते परेशान आहियां अदा तव्हां परवाह न कयो असां अॼु ॾींहं ताईं जीअं पिटायो आहे असां हुनजो नसुल ई तबाह करे छॾियो आहे पोइ तव्हां कमाल खान लाइ परेशान छो आहियो अदा वॾा असां चारई भाउ शी आहियूं जेतिरी ताक़त हू था रखनि एतिरी असां बि रखूं था त पोइ तव्हां कमाल लाइ एतिरा परेशान आहियो ऐं उन धमकी ॾिनी आहे इहा बनी मां हर हाल में आबाद कंदुसि ऐं तव्हां में दम आहे त मूंखां कब्ज़ो छॾाए ॾेखारियो त इहा बनी उन आबाद करायो त वॾी खून रेज़ी थींदी पर यार अलाए छो नादर बि अचण में देरि कई अच मुंहिंजा यार नादर खान मूंखे बि तुंहिंजो ई इंतज़ार हो घर ख़बर सुल्तान खान है कहिड़ियुनि गणति नची वरायो अथई जो नादर खान खे यादि कयो अथई हुकुम कर नादर त यारनि जो यार आहे सुल्तान खान जेकॾहिं न बाहि में उछलाईंदे न बाहि में त नादर खान बिड़क न कढंदो छो जो नादर ऐं नांग कॾहिं बि पंहिंजो वेर नाहिनि छॾी त पोइ ॿुध नादर खान वञी अहिड़ो त ॿारनि ॿार जो कमाल खान ऐं उन जा भाइर उन बाहि जे मच में सड़ी रख थी वञनि जीअं सुल्तान खान जो नालो ॿुधी माण्हू सदियुनि ताईं ख़ौफ़ काइनि ख़ौफ़ त ठीकु आहे सुल्तान खान मां हाणे वञा थो वरी तोखे मुंहुं पोइ ॾेखारींदुसि जॾहिं कमाल खान ऐं उनजे पूरे खानदान खे ख़तम नथो कयां अचो उतार साईं नातर त बाबा सफ़ा बाहि लॻो पियो बाहि हा कमदार नादर त यारनि जो यार आहे ऐं वॾे कम जो माण्हू आहे कम जो नजमा काॾे थी वञी 2 मिंट भला मूंसां न मिलंदे छा ये कुर्ब जी कचारी क्यों सा ख़ालिद तो में त मुंहिंजो साह आहे पर मां तोसां कोन ॻाल्हाईंदमि पर आखिर छो मूंखां नाराज़ आहियो छा मां तोखां हिनजे लाइ नाराज़ आहियां त तूं घर में पंहिंजी शादी जी ॻाल्हि छो कोन कई आहे अल्लाह मालिक आहे अॼु बाबा तुंहिंजी मुंहिंजी शादी जी ॻाल्हि पे कई अल्लाह कंदो 1-2 ॾींहंनि में तुंहिंजी मुंहिंजी शादी जी तारीख़ तय थी वेंदी हाणे तूं मूंसां वेह अड़े चरिया मां त तोसां मज़ाक कयमि
मुझो तो जीण भी तोसां आहे ऐं मरण भी तोसां आहे। मां त आख़िरी साह ताईं इंतज़ार तुंहिंजो कंदी रहंदसि। भली मां मरी भी वञा ना, पोइ बि मुंहिंजे दिलि ते नालो तुंहिंजो ई हूंदो। नजमा, जेतिरी तूं मूंसां मोहबत कंदी आहीं, मां तोसां बेपनाह मोहबत कंदो आहियां। जेकॾहिं तुंहिंजो साथ रहियो मूंसां त मां दुनिया जी हर मुश्किल सां मुंहुं ॾेई सघां थो। कंसा दे हाल वाल इहा छोरी केर आहे? उतार साईं, इहा हैदर जी भेण आहे ऐं ख़ालिद जी मंगेंदी आहे। अच्छा, इहा ॻाल्हि आहे। माना इहा हाणे ख़ालिद जी मंगेती आहे। नजमा, तूं ॾिस साम्हूं वॾिरो थो चए, तूं हल घर। अदी अदी खैर त आहे? कहिड़नि ख़्यालनि में घुमे? उठ पाणी प्यार। तोसां खैर त आहे न दी? अदा वॾा इहो सोचियो तव्हां आदि जी शादी कॾहिं था करायो? आदा सरवर, ॻाल्हि तूं सही कई आहे। हाणे अदी जवान थी वई आहे। अदा वॾा अदी जी शादी करायो था, पोइ मुंहिंजी शादी जी बि पारत अथव। असांजा त वार ई अच्छा थी, असां कॾहिं शादी जी ॻाल्हि ई न कई आहे। तव्हां परेशान न थियो, मां चाचे हाजी सां पाण मिलां थो। अदी नजमा ऐं सोट ख़ालिद जी शादी जी तारीख़ रखो। बाबा साईं, ओ बाबा साईं, कमाल वारनि खे ॿाहिरनि सां गॾु ज़मीन ते ॾिसी आयो आहियां। ओए तेरे कमदार सच चवंदा आहिनि, जॾहिं ॻोह खे खुटी खणे त ॻोल्हे शिकारनि जा घर। जेकॾहिं हू ज़मीन ते आया आहिनि, ज़िंदा वापसि कोन वेंदा। हा दा साईं, तव्हां सही था चओ, अॼु हू बची न वेंदा। हा दा साईं, अॼु हुननि मां हिकु बि वापसि न वेंदो। हा दा साईं, हुनखे हर हाल में ख़तमु कंदासीं। त पोइ खणो हथियार। वॾा, ओ यो सुल्तान सामू। सुल्तानो, बाजा कदम हिते ई रोके छॾ। खबरदार कमाल खान, जे अॼु बची वए समझ त न हो जाए न हो त पोइ तुंहिंजो शौक़ अॼु मां पूरो कंदुसि। सुल्तान खान, घबराए जाए ना। नादर खान भी पहुंची चुको है तुझी मदद लाए। बाबा दे खबर हैदर को मुंहिंजी शादी जी मोकल वठी आयो न। पुट मां त वञा पियो, पर शायद तव्हां ख़बर न आहे, अॼु पंहिंजे ॻोठ में वॾो ममण मची वियो आहे। असांखे त काई ख़बर न आहे। तव्हां बाबा साईं ॿुधायो छा थियो आहे? पुट सुल्तान खान कमाल खान जे विच में फायरिंग थियो आहे, इन जे करे मां मोटी आयुसि। बाबा साईं, फायरिंग जी आवाज़ असां बि ॿुधासीं। असां सोचियोसीं कोई शिकारी शिकार ते आयो हुजे। बाबा ये पाण में वञी विड़ी मरन, असांजो छा वञे? पुट मां इन जे करे परेशान आहियां जो हे पाण में विड़ता त ॻोठ जो अमन चैन बर्बाद थी वेंदो। पुट तव्हांजो पीउ सही थो चएव। अमा असांजे सोचण सां फ़र्क़ु कोन पवंदो। बाबा अल्लाह को दुआ घुरो त ख़ैर थी वञे। बाबा साईं, तव्हां सॼे घर में हुजो, मां वञी जांच करे थो अचां, ॾिसां छा थो थिए।
न पुट न तुंहिंजे वञण जी ज़रूरत न आहे किथे ईअं न थिए जो असांजे मथां ॾमिरजी पवनि। बाबा साईं तव्हां परवाह न कयो, अलाह भलाई कंदो। और घणनि ॾींहंनि खां पोइ मुंहुं ॾेखारियो अथई, लॻे थो तूं मूंखां दिलि खणी वियो आहे, तॾहिं त मूंखे विसारे छॾियो अथई। न सोणी, मां भला तोखे कीअं थो विसारे सघां? जंहिं ॾींहुं न मां तोखे विसारियां ईअं सम्झ उहो मुंहिंजे लाइ ॾींहुं मरण जो आहे। न गौर, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। मां अॼु बि हिन दुनिया में सिर्फ़ु तुंहिंजे लाइ जीअंदी आहियां। जेकॾहिं तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे हिन दुनिया में मुंहिंजो ॿियो केरु आहे? सोणी, दुआ कर अदा वॾो कुझु मसइलनि खां फारिग थी वठी पोइ चाचा ॾे अदा वॾे खे मोकिलंदुसि। हाणे त भला ख़ुशि आहिनि। गौर, तो त मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई आहे। उहे ॾींहं अलाए कॾहिं ईंदा जॾहिं तूं पंहिंजी नाम जी मेहंदी मुंहिंजे हथनि ते लॻाईंदी। इंशाअल्लाह हाणे उहे ॾींहं परे न आहिनि, तमामु जल्द हाणे पाण ॿई हिकु थी वेंदासीं। अदा वॾा ॿार सॾु थिए थो, मां वञा। गौर, इहो सॾु हिन कमदार कुर्बो जो आहे। मां पाण ई ॾिसां थो आख़िर हिन निभागे जो कहिड़ो सुठो मुदो आहे। कर ख़बर कमदार, सुबुह सुबुह सां रड़ियूं अची लाथियूं अथई, कीअं पंधु पियो आई? अबा नादर वॾे रईस मोकिलियो आहे, चई त मूंसां अची मिली वञ, को ज़रूरी कमु आहे। कमदार, वॾे रईस जो असां में कहिड़ो कमु पातो आहे? तोखे त सभु ख़बर हूंदी कुर्बो, ॿुधाए सही भला कहिड़ो कमु अथसि? मूंखे त का बि ख़बर न आहे, मूंखे सिर्फ़ु एतिरो चई त वञी नादर खे न्यापो ॾेई आ। ठीकु आहे, मां सुबुह जो अची वेंदुसि, तूं फिक्र न कर। हाणे तूं वञ, खिस्क सूरत पढ़, हल। ठीकु आहे।
अस्सलाम वालेकुम सलाम। बेखबर खालिद गोठ में छापियो थे। अदा हैदर केड़ा तो हाल पुछी इनी नादर वडे सुल्तान खान जे चवण ते गोठ वारन जो जीणी जजाल क्यों थे। खालिद एक चक्कर नादर सा मां पाण मिलन ऐं हुनखे प्यार सां समझाईंदुसि। जे कॾहिं पोइ बि न समझो न त हुन सां मां मुहाॾो अटकाईंदुसि मां। अदा ॿुधो अथमि त गोठ वारन जो घर खां ॿाहिरि निकिरण बंदि क्यों थई। खालिद तूं पंहिंजो कमकार कर ऐं तूं घर हल। बाक़ी ने नादर खे मां पाण ॾिसंदुसि। ठीकु आहे सौट पोइ मां हलां थो। सब खैर तबीयत सही है खुश है। चाचा शुक्र थियो तव्हां अची वियो। मां पाण तव्हां ॾे पिया आयुसि। ॿियो ॿुधायो घोट सभु ख़ैर आहे? जे पुट सब खैर आहे पर मां अॼु तो वटि ज़रूरी कम सां आयो आहियां। हुकुम कर चाचा साईं। मां तोखां पुट ख़ालिद जी शादी जी तारीख़ वठण आयो आहियां। चाचा साईं तव्हां वॾा आहियो। असां खां तारीख़ वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे। जेका तव्हां तारीख़ रखंदव न असांखे क़बूल आहे। ओ ठीकु आहे पुट चंड जी 27 तारीख़ ते शादी जी तारीख़ रखूं था। ठीकु आहे चाचा साईं असां पंहिंजी तयारी मुकमिल करे छॾींदासीं। बाबा साईं सौट वारनि त तारीख़ ॾेई छॾी आहे। हल ताणी अदा वारनि खे ख़ुशख़बरी ॿुधाए। चाचा राति रही पोइ सुबुह जो हलियो वञिजे। न पुट राति कंहिं ॿिए चकर रहंदमि। ज़िंदगी जी पहिरीं ख्वाहिश हुई सब पूरी थी। मुंहिंजी ऐं खाले जी जोड़ी वाह जी लॻंदी। अदा जल्दी चाचा खे तव्हां शादी जी तारीख़ ॾियो आहे। ही महीनो तव्हां सब्र कयो आहे। कणकनि में हिकिड़ो महीनो तो हुयो कणक खणी पोइ मोकल ॾेई छॾियां। न दा मां हर चकर चाचे सां इनकार कंदो आयो आहियां। हर दफ़े हुनखे टारींदो आयो आहियां त ही फ़सुल खणा ही फ़सुल खणा पर हिन चकर मां चाचे सां इनकार न करे सघियुसि। मुंहिंजो पंहिंजो इरादो हो पर शुक्र थियो चाचो पाण अची वियो। अदा अधी अखों उन्ही जी मर्जी पुछी अथव ही शादी जे लाइ राज़ी आहे या इनकार कंदी। अदा मां भला केर थींदी आहियां अदा जे फैसले खां इनकार करण वारी। ॾिठो न मूं चयो न त मुंहिंजी भेण कॾहिं बि मुंहिंजे फैसले खां इनकार न कंदी। अदा चाचा साईं खे अदी जी शादी जी मोकल ॾेई छॾी थो। हू 27 तारीख़ ते शादी ख़ैरन सां करे वेंदा। अदा उन्ही खां पोइ मुंहिंजे बि रिश्ते जी ॻोल्हा कर। हाणे मुंहिंजी दिलि जी बि ख्वाहिश आहे मां बि घोट थियां अदा साईं। अदा अल्लाह कंदो तव्हांजी दिलि जी ख्वाहिश पूरी थी वेंदी ऐं तव्हांखे लाल कुंवार मिलंदी ऐं मां तव्हांखे पंहिंजे हथनि सां मेहंदी लाईंदसि। ॿाहिरो जेकॾहिं उंडनी ज़मीन ते ॻोठ वारा भलो साईं न खणी अचनि हा न मां सुल्तान जहिड़ो अचर कयां जो यादि करे आ। वॾा पोइ हाणे छा सोचियो अथव सुल्तान खान जे बारे में? उन ॾींहुं असां खां बची वियो। हा दादा जमाल खान सही थो चए। इन सुल्तान खान खे वधीक मोहलत न आहे ॼणी। जलाल खान सुल्तान खे एतिरो मौक़ो ई कोन ॾींदासीं। तूं असां ते हमलो करे पोइ बि तव्हां भरपूर तयारी करे छॾियो। सुल्तान ते हिकु बार ॿीहर कंदासीं ऐं वार मथां वार कंदासीं। अरे हुनजो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो समझाईंदसि त कमाल खान सां टक्कर खाइण जो अंजाम छा थींदो। दा साईं तव्हांजो हर हुकुम असांजे अखियुनि ते असां वरी बि मुकमल तयारी कंदासीं। ओ ये मुंहिंजा कीअं ॿाहिरो हाणे अहिड़ो त ममण मचाईंदासीं अहिड़ी त बाहि मचाईंदासीं हिन बाहि में सुल्तान सड़ी रख थी वेंदो। या ज़मीन असांजी हुई ऐं असांजी आहे। मूंखे घणो ई सम्झायुमि
मुड़ी वन कमाल खान जे साम्हूं थियण जी जुरत न कर न मुड़ियो हाणे हिन सां दमादम मस्त कलंदर थींदी मूंखे ख़बर ई कान्हे का पराई ज़मीन खे पंहिंजो कीअं कबो आहे त खाता बि असांजा आहिनि वाहे भलियो असां सां टक्कर खाइण अदा मां हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि असांजा ॿाहिरि असांखे अॻु में ई छॾे विया आहिनि वरी उन्हनि खे छो घुराईंदासीं हा अदा साईं अदा जमाल ॻाल्हि सही कई आहे जेकॾहिं उहे असांजा ॿाहिरि हुजनि हा न त हू असांखे कॾहिं बि छॾे न वञनि हा तव्हां वॾा आहियो वधीक जेके तव्हांजी सलाह मां उन ॾींहं जी ॻाल्हि थो कयां ऐं ॿिए वारे सां ज़मीन ते ज़रूरु हलंदासीं बाबा साईं तव्हांखे मां हिकिड़ो अर्ज़ु कंदमि पर सोचां थी तव्हां किथे नाराज़ न थी वञो जी धीअ ॻाल्हि कर मां नाराज़ छो थींदुमि बाबा न वॾेरे सुल्तान जे चवण ते ग़रीबनि ते ज़ुल्म न कर न पुट मां छो ग़रीबनि ते ज़ुल्म कंदुमि मूंखे जहिड़ी टाइम मांदकाई मिलंदी आहे त मां वञी उन्हनि जो सार संभाल लहंदो आहियां बाबा लॻे त कोन थो तूं ग़रीबनि सां भलाई कंदे ईअं खोड़ो ई नथो लॻे जो बाबा कंहिंसां भलाई करे अरे छोरा तव्हां मां जे लाइ घणा ठाहूका न थियो बाबा कावड़ छो तो करी अदा वारा सही त चवनि था माण्हू सही चवंदा आहिनि सच में छा कोड़ो लॻंदो आहे हाणे साईं ही बि मुंहिंजे लाइ मोतबर थी विया आहिनि ऐं मूंखे था सम्झाइनि बाबा छॾियो अदा वारनि खे मां त तव्हां सां मिड़ई ॻाल्हि कई तव्हां त हर मरू नाराज़ थियो साम्हूं नज़र थो अचे नादर बीह ते ॻाल्हि कर अलाए मुंहिंजी रस्ता रोक करी पियो मां तुंहिंजी रस्ता रोक इन लाइ कई आहे त तूं सुल्तान खान जे चवण ते तुंहिंजे ॻोठ वारनि खे तंग थो करीं भुलियल आहीं हैदर मां छो ॻोठ वारनि खे तंग कंदुसि सुल्तान खान ॼाणे त ॻोठ वारा ॼाणे बके हा तो छो मुंहिंजी रस्ता रोक कई आहे अॼु रस्ता रोक कई अथई जेकॾहिं ॿीहर कई न त इहो सिर धड़ खां थार हूंदई छा कंदे असांखे अरे तॾहिं ॿ वॾा पाण में ॻाल्हाइनि था तोखे कहिड़ी ज़रूरत आहे विच में ॻाल्हाइण जी छोड़े असां नथा ॻाल्हाए सघूं छा ॻाल्हायो रे भले तव्हां बि ॻाल्हायो अरे तूं रोकींदे असांखे ॻाल्हाइण खां जंहिं बि असां सां फिटायो आहे न ईअं सम्झ हो दुनिया में न आहे रहियो अड़े तूं असांखे ख़तमु करे गिरी वञ मुंहिंजी नज़रनि जे अॻियां कयां न पूरो हींअर त मां वञा थो पर यादि रखजांइ ॿीहर मुंहिंजे साम्हूं न अचिजांइ ॿीहर जेकॾहिं फुल में बि मुंहिंजे साम्हूं आहे न उहो हशर कंदो साईं तुंहिंजो लाश तुंहिंजा माइट बि सुञाणे न सघंदा अचो वॾा आया न नादर जी रस्ता रोकण शायदि इन्हनि खे ख़बर न आहे त नादर खान ऐं नांग पंहिंजो वेर कॾहिं न छॾींदो चो कर ख़बर कमदार मूं तोखे कम जो चयो हुयो छा थियो बाबा साईं असल में मां पाण इहा ॻाल्हि तव्हां सां करण वारो हुयोसि पर तव्हां पाण ई यादि कयो नजमा ऐं ख़ालिद जी शादी जी तारीख़ पकी थी वई आहे तारीख़ पकी थी वई आहे ही तू छा पियो चई कमदार हा बाबा साईं चंड जी 25 तारीख़ उनजी शादी आहे कमदार अहिड़ो त कम कर जी इहा शादी इते जो इते रुकजी वञे हा बाबा साईं मां त पंहिंजे तरफ़ खां कोशिश पूरी कंदुसि बाक़ी तव्हांजा साईं भाग अदा साईं फिलहाल इन ॻाल्हियुनि खे छॾियो इहो सोचियो त कमाल खान खां ज़मीन कीअं आज़ाद करायूं आदा बाराम खान सही तो चवे असां हर हाल में बनी आज़ाद कराईंदासीं न त ॻोठ वारा असां ते खिलंदा ऐं टोकूं कंदा ऐं चवंदा ग़रीबनि लाइ ॾाढा आहिनि ऐं कमाल खान खां ज़मीन आज़ाद नथा करे सघनि
तव्हांजी ॻाल्हि में वज़न आहे। मां सोचां थो इन ॻाल्हि ते मां पाण नादर सां मिलां थो, छो त सुल्तान खान सिर्फ़ पाण सां सचो आहे ऐं दुश्मन लाइ ॾचो ई ॾचो आहे। कयो ख़बर यारी तो मुकम्मल करे छॾी अथव न, या अञा का शइ रहियल आहे? अदा कुझु दोस्तनि खां असलो ऐं बारूद बि खणी आयो आहियां ऐं सॼी संगत मौजूदु आहे। अदा तव्हां का बि परवाह न कयो, असां मुकमल तयारु आहियूं। अदा वॾा जीअं अव्हांजी मर्ज़ी, तव्हां जीअं चवंदो असां ईअं कंदासीं। हुकुम कजो, हर तरफ़ सां रत जी बूही करे छॾींदासीं। यारी पंहिंजी मुकम्मल ऐं भरपूर हुजणु घुर्जे। जेतिरो बारूद खणी सघो था न खणो, छो त हिकु ॾींहुं ऐं हिकु राति बि लॻी सघे थी फायरिंग कंदे। ऐं तव्हांखे इहा ख़बर हुजणु घुर्जे सुल्तान सां नादर वारा ज़रूरु गॾु हूंदा। कोशिशि इहा कजो पंहिंजो नुक़सानु न थिए। ठीकु आहे, अचो मूंसां। गौरव, हाणे तुंहिंजे आसरे ते मां ज़िंदगी कोन विञाईंदसि। तूं हर वक़्तु मूंखे डटा ॾींदो आहीं। न सुहिणी, तूं नाराज़ हर माण्हू की थी। ख़ुदा जो कसम आहे, मां हिन राति जे पहर में बि सिर्फ़ु तोसां मिलण आयो आहियां। मूंखे घर में निंड न आई आहे। अड़े चरिया, मां त तोसां मज़ाक कई, तूं त नाराज़ थी वई। ख़ालिद, हाणे तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी जी तारीख़ तय थी वई आहे। नजमा, हाणे दुनिया जी का बि ताक़त तोखे मूंखे अलॻि नथी करे सघे। पर मूंखे हिकु ख़ौफ़ आहे त किथे ही ज़ालिम ज़माने वारा तोखे ऐं मूंखे जुदा न कनि। नजमा, इहो तुंहिंजो अजायो ख़ौफ़ आहे ऐं असांखे केरु कुझु नथो करे सघे, छो त तूं ऐं मां हिक ॿिए खे दिलि सां ई चाहींदा आहियूं। शल ख़ुदा करे त ईअं ई थिए ऐं हीउ मुंहिंजो ख़ौफ़ अजायो हुजे। जेकॾहिं न तोखे ऐं मूंखे जुदा कयो त ख़ुदा जी कसम ख़ालिद, मां तोखां सिवा मरी वेंदसि। अलाह कंदो इहो कोन थींदो। मां वेठो आहियां नजमा।
साईं हो कमाल खान तो अचे सुल्तान जेकॾहिं जवान जो पुट आई अॼु मैदान छॾे न भॼाए अॼु तोखे मुंहिंजे हथां केरु बचाईंदो? कमाल खान अॼु तूं त ज़िंदा वएं सम्झ न हुजाए त बोल मुंहिंजे पाण खे वॾो आयो हुयो ज़मीन जो कब्ज़ो छॾाइण। अरे वञ मथे जान में मलिया खन के सुल्तान खान जा सलाम ॾे। हल अचो भाइरो। पुट पंहिंजे ॻोठ में हिकिड़ो वॾो ज़ुल्म थियो आहे अॼु। बाबा छा ॻाल्हि आहे? परेशान लॻी थो? बाबा ख़ैर त आहे न पुट ख़ैर त न आहे, तने त चवां थो पियो। छा थियो बाबा? आखिर ॿुधायो त सही न। पुट ॿुधण में आयो आहे वॾेरे सुल्तान खान कमाल खान जे विच में फायरिंग थी ऐं ॿुधण में आयो आहे त वॾेरे कमाल खान जा भाइर मारिजी विया आहिनि। छा इहा हक़ीक़त आहे ख़ालिद जा पीउ? हा ख़ालिद जी मां, इहा हक़ीक़त आहे। इहो त वॾो ग़लति थियो आहे बाबा। वॾेरो कमाल खान मारिजी वियो, सुल्तान खान खां हाणे प्लान केरु कंदो? हा पुट मूंखे बि का ॻाल्हि सम्झ में नथो अचे। बाबा हाणे छा थींदो? ॻाल्हि सम्झ में बि नथी अचे। अदा तोखे शायदि ख़बर न आहे कमाल खान जा वेगा ॿाहिर अञा ज़िंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे ख़बर पइजी वई पोइ हू हिते ज़रूरु ईंदा। पोइ ख़ैर मुश्किल लॻे थो। हा पुट इहो तूं सही थो चवे। तव्हां परेशान न थियो, अलाह भलाई कंदो। बाबा ॻाल्हि ॿुधो, थोरो एहतियात सां रहो, ॻोठ में दुश्मनी वधी वई आहे। हा दा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। इहो जेको न कल्ह ज़ुल्म थियो हुयो इहो वॾो ख़ौफ़नाक मंज़र हुयो। हाणे पंहिंजा घोट मारे अथनि। अदा दर चओ सच था, इन ज़ालिम सुल्तान खान पंहिंजे खून जे रिश्तनि खे बि माफ़ न कई। हा दा इहो सदमो मूंखे बि रसियो आहे। वॾेरो कमाल खान भाइरनि समेत इन्हे ज़ालिम सुल्तान खान हथां मारिजी वियो। ऐं तव्हां बि मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो। हाणे इहो सुल्तान खान कंहिंखे बि सुकून सां रहण कोन ॾींदो। छा दा हाणे असांखे बि ख़तरो आहे? तीन ज़ालिम सुल्तान खान में अहिड़ी का बि उन्ही में उमेद न आहे जो मिस्किननि ते राम करे। छा दा तव्हां वाकई सही था चओ त सुल्तान खान अहिड़ो आहे? न भेण तव्हां परेशान न थियो, अलाह चङा ई कंदो। असां पंहिंजो कमाए खणूं था, सुल्तान खान असांखे कोन थो कराई। अदी तूं बेफ़िक्र रह, तुंहिंजा भाइर अञा ज़िंदा वेठा आहिनि। अलाह कंदो त सुल्तान खान असां सां कोन फिटाईंदो। जेकॾहिं फिटायई न त पोइ असां बि ॿुधाईंदासीं हुनखे त दुश्मनी छा हूंदी आहे। बाबा ख़बर अथी हाणे छा थींदो? तूं त हिते घर में वेठो आहीं। पुट छा वरी छा थींदो? विढ़िया पाण में सोट आहिनि, इन में मुंहिंजो छा? बाबा भले पाण में सोट विढ़िया आहिनि पर उन्हनि खे विढ़ाइण वारो ॿियो को न पर तूं आहीं तूं। हा दा चवे सच थो, इन कम में बाबे जा हथ ज़रूर हूंदा। पुट भली कंहिंखे ख़बर हुजे या न हुजे पर तव्हां इहा ॻाल्हि वञी सॼे ॻोठ में होलाईंदा त कमाल खान खे सुल्तान खान न पर बाबे मारायो आहे। अड़े छोरा कुझु शर्म कयो, शर्म। बाबा चवंदा आहिनि सचो कौड़ो ई हूंदो आहे। हा दी बाबा तकलीफ़ थियो। हा साईं तव्हां सभु गामू सचार आहियो, बाक़ी मां कूड़ो आहियां।
मां हाणे हिते हिकिड़ो मिंट बि न रहंदुसि। बाबा खे अलाह ई सम्झ ॾे, न त सम्झ वारो आहे ई न। पाण बि मरंदो ऐं असांखे बि माराईंदो। हा दी चए सच थी, बाबो हिकु ॾींहुं अहिड़े खॾ में किरदई जे तां वापसी कोन थींदसि। अदा मां त चवां थो हाणे त वक़्तु अची वियो आहे, हाणे सुल्तान खान खां वॾेरे कमाल खान जी मिल्कियत मां हिसो वठमि, छो त कमाल खान जी मिल्कियत सुल्तान खान जे हथ में आहे। वकार ॻाल्हि त यार तो लख जी कई, पर अञा इहो वक़्तु नाहे आयो। जॾहिं वक़्तु आयो न त पोइ न सुल्तान खान जी गिचीअ में पाणे नूड़ो ठाहे विझंदुसि ऐं कमाल खान जी मिल्कियत मां जेको बि असांजो हिसो हूंदो न सुल्तान खान खां ॻाए वॼाए वठंदुसि। अदा वॾा जेको बि क़दम खणो सोची सम्झी खणिजो, तव्हां पाण वॾा आहियो, वधीक जीअं तव्हां असांखे हुकुम कंदो असां ईअं कंदासीं। हा अदा वॾा, अदा गोर सही थो चई। अदा वॾा जॾहिं असां सुल्तान खान सां हर मसइले में गॾु हूंदा, मूंखे त शक आहे किथे सुल्तान खान सां धोखो न करे। तव्हां घबरायो न, सुल्तान खान कॾहिं बि असां सां फिटाईंदो कोन ऐं मिल्कियत मां हिसो ज़रूर ॾींदो। अदा शेर अली तूं छो परेशान आहीं? मां इन करे परेशान आहियां, अदा कमाल वारनि खे कंहिं मारियो? अदा मां त चवां थो सुल्तान खां जांच करायूं, मतां उतां खां ख़बर पए, छो त सोट वारा हिते ई रहंदा हुया, मतां उन्हनि खे ख़बर हुजे। जी अदा ही तव्हांजो ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, ख़बर ई कोन थो पए त तव्हां वारनि खे नादर वारनि ई मारियो या ॿियो दुश्मन आहे। जी अदा तव्हां सही था चओ, भले उहे असांजा ॿाहिरि वेगा हुया पर उन्हनि जो पलांद ॻाए वॼाए कंदासीं। भले अदा साईं जे दिलि में असांजे लाइ नफ़रत हो, पर तव्हां सभु पंहिंजा कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। ज़मीन आसमान हिकु करे बि अधु वारनि जा कातिल ॻोल्हे वठंदासीं। अदा साईं मां त चवां थो नूर खान खे रोशन ॾे मोकिलियूं, छो त हू अदा सां हर वक़्तु ज़मीन ते गॾु हूंदो। अदा तूं वञ रोशन खे कहिड़ी बि सूरत में ॻोल्हे हथु करे आ। ठीकु आहे अदा साईं, मां पोइ हलां थो। अदा पंहिंजे लाइ हिकु बुरी ख़बर आहे। कहिड़ी बुरी ख़बर आहे, जल्दी ॿुधा। अदा साईं असां कमाल खान खे मारे छॾियोसीं, मुंहिंजा निगाह भाउ ॻोठ में पहुची विया आहिनि। छा इहा हक़ीक़त आहे? कमाल खान जा ॿाहिरि पहुची चुका आहिनि? हा दा इहा ई हक़ीक़त आहे। मां पंहिंजे अखियुनि सां शेर अली खे पंहिंजे ॻोठ में घुमंदे ॾिठो आहे। हा बाबा साईं, हाणे बाबा ख़्यालु हुजेव, शेर अली पंहिंजे पूरी तयारी सां आयो हूंदो। अदा हाणे छा थींदो? अदा छा वरी छा थींदो, इन शेर अली खे कंदासीं हाणे पंहिंजे भाउ ॾे रवानो। वाह, मूंखे पंहिंजे भेण जे मथां नाज़ आहे, नाज़। पर कुझु ॾींहुं ख़्याल सां रहो, ॾिसो त शेर अली पंहिंजे भाउ जे प्लान में छा थो करे। बोतार साईं तव्हां हिते छो चाचा रोशन असां हिते नथा अची सघूं छा? न बोतार साईं तव्हां भली अचो, ही तव्हांखे पंहिंजी शइ आहे। मां तव्हां खां इन जे लाइ पुछियुमि, मां तव्हांखे पहिरें चकर ॾिठो आहे। चाचा रोशन मां हिते अकेलो न आहियां आयल, पर अदा वारा बि मूंसां गॾु आहिनि, ऐं ॿी ॻाल्हि मां पाण तोॾे पिया आयुसि। पर साईं छो तव्हां मूंॾे पिया आहियो? तव्हां हुकुम कयो आहे ऐं तव्हां वटि ई पहुची आहियां। चाचा रोशन ख़ासि कमु हो, अदा वारनि तोॾे मोकिलियो आहे। हाणे ईअं कर तूं सुभाणे उताक ते अचिजांइ, पका ॻाल्हियूं उताक ते कंदासीं। ठीकु आहे बोतार साईं, सुभाणे पहुची वेंदुसि। ठीकु आहे, पोइ मां हलां थो। नजमा ही धरती केॾी न ख़ूबसूरत हसीन आहे, पर इन ज़ालिमनि सोणी धरती खे रत जो रेज ॾेई छॾियो आहे। खालिद तूं बिल्कुलु सही पियो चईं, हाणे त हिते प्यार करण बि गुनाह थी वियो आहे। बसि हाणे त अल्लाह साईं खे पारत आहे। हा नजमा, इन वॾे सुल्तान खान पंहिंजे ॻोठ जो सुख ई चैन फिटाए छॾियो अथई। हा खालिद,
शल हिन वडेरे सुल्तान खान जो खुदा ही पाड़ो पटे। शायद तव्हांजी कचारी पूरी कोन थी ऐं मां वक़्त खां पहिरियां अची वियुसि। ईअं न ख़ालिद? वॾेरा सुल्तान खान छो असां ग़रीबनि जो जीअण जंजाल कयो अथई? हे ज़ालिम इंसान, तू छो तो असांखे तंग करी? शायद तोखे ख़बर न आहे त मां ऐं ख़ालिद हिक ॿिए सां प्यार कंदा आहियूं। हाज़िर मुंहिंजा सुहिणा साईं, तव्हांजो चवण न मञींदुसि त भला कंहिंजो मञींदुसि? वॾेरा सुल्तान खान रही तू छा थो करे? ही वॾेरो सुल्तान खान आहे। अॼु तुंहिंजे सिर जे करे तुंहिंजे छोरे खे अॼु ज़िंदा छॾियो थो वञा। जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती कई त मुफ़्त में मारिजी वेंदई, मुफ़्त में। ऐं ॿी ॻाल्हि, तूं सुभाणे मुंहिंजे उतां खां थी वञ। हाज़ुर साईं, मां सुभाणे पहुची वेंदुमि तुंहिंजे उतां ते। अच कमदार। बाबा, अॼु तूं विच में न अची हा? मां इन सुल्तान खान खे ॿुधायां पराए नंगनि में कीअं अखियूं विझियूं आहिनि। ऐं हा बाबा, सुभाणे तूं न पर उतां ते मां पाण वेंदुसि, ॾिसां त इहो सुल्तान खान छा थो चए। ख़बर बोतार साईं, मूं मिस्किन खे कीअं यादि कयो अथव? रोशन, तू त हर वक़्तु अदा सां गॾु हूंदो आहे, पोइ तोखे का ख़बर आहे त अदा वारनि खे कंहिं मारियो? बाबा साईं, असल हक़ीक़त इहा आहे जेकी मूं तव्हांखे ॿुधाई आहे। छा इहा ॻाल्हि सची आहे? अदा वारनि खे सुल्तान खान वारनि मारियो? चओ त इहा ॻाल्हि कूड़ आहे, हू असांजा सौट आहिनि। का बि अहिड़ी कूड़ जी मसइलो न आहे। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे न, सुल्तान वारनि खे केरु बचाए कोन थो सघे। अदा छा सोचियो अथव हाणे हिननि जे बारे में? अदा सोचींदासीं छा? मां त चवां थो खणो हथियार, चऊं सुल्तान वारनि खे पूरो। अदा वॾा, अली जान ऐं अली खान सही पिया चवनि। अदा वारनि जो प्लान ॻाए वॼाए वठंदासीं। तव्हां पंहिंजी कावड़ खे काबू रखो, मूंखे अॼोको ॾींहुं सोचण ॾियो, पोइ ख़ामोश कोन रहंदासीं। सुभाणे कंदासीं धमाधम मस्त कलंदर। छा ॻाल्हि आहे? छाते परेशान? अदा वॾा, कमाल खान जा भाइर वेगा शेर अली खान वारा हिन ॻोठ में पहुची चुकिया आहिनि। छा शेर अली खान हिन ॻोठ में पहुची चुको आहे? ये त कई साल अॻु ही तर, ही जुओ ऐं ही ॻोठ छॾे हलिया विया हुआ। जेकॾहिं शेर अली हिन ॻोठ में आयो आहे, हिन जी माना त हू पंहिंजे भाउ जे कातलनि जी ॻोल्हा में आहे। तव्हां सभु पंहिंजी होशियारी कजो। अदा नादर, हाणे मसइलो ज़रूरु थींदो। हा दारा, गोहर जी ॻाल्हि सही आहे। हाणे कुझु न कुझु ज़रूरु थींदो। पहिरीं ॻाल्हि त हू असां सां फिटाईंदा कोन। जेकॾहिं फिटायो न त घणा ॾींहं ज़िंदा रही कोन सघंदा। अदा नादर, हाणे असांजे लाइ छा हुकुम आहे? हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो। हाणे जॾहिं बि तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो त हथनि में हथियार ऐं अखियूं चार करे निकिरजो। किथे ईअं न थिए त तव्हां मुफ़्त में मारिया वञो। ठीकु आहे अदा। अदा, ख़बर अथव कल्ह न जॾहिं मां ज़मीन ते घाह करण वियसि त हुते सुल्तान खान ऐं सोट ख़ालिद जो पाण में झेड़ो थी पियो। इहो छा पई चई अदी? आख़िर कहिड़ी ॻाल्हि था? अदा, ॻाल्हि इहा आहे त एक कमीने सुल्तान खान जी या मचार जो असांजे इज़त में हथ विधा अथसि। अॼु मां हिनखे ज़िंदा कोन छॾींदुसि। अदा, खुदा के मजो, अदा इन छड़े के छड़ियो, अदा ही मुझे
मुझी पोती मेड़ थवदा इहो तो छा करे छॾियो इन्हें कमीने सुल्तान खान ही ॿियो चकर या किरियल हरकत कई आहे हर चकर मां तुंहिंजे करे ज़हर जो टुक पी थो वञा न त हिन कमीने सुल्तान खान जो उहो त हशर कया हा ज़िंदगी में मिसाल बणिजी वञे हा। हा दा मां चवां थो अदी के छॾे ॾियो अली वॾेरे ते हला क्यों। हा दा दिलबर सही थो चए मां त चवां हले इन सुल्तान खे कयूं था पूरो। न सुल्तान खान जियूं नाजादियूं वधी वयूं ख़ालिद या ने धड़को ना आहे असां सां गॾु आहियूं। अदा जॾहिं अदा वॾे चुप कयो आहे त तव्हांखे कहिड़ो लाचार आहे जहिड़े खे अॻिते वधाइण जो घर जो वॾो त उहो ई आहे न। अदी तुंहिंजो मक़सद छा आहे असां इन वॾेरे बेगरत खे माफ़ कयूं हर जगह असांखे बेगरत समझी असां ते वार करे थो असां एतिरा बेगरत न आहियूं। अदी तूं हर दफ़े असांखे नसीहत कंदी आहीं अदा हाणे मूंखे छॾे ॾे हाणे मूंखे बर्दाश्त नथो थिए। बस दिलदार बस आज चयुमि न जॾहिं उहो वक़्तु आयो न मां पाण तव्हां सां गॾिजी हलंदुसि। तू मुझको खफा एडी छो रहंदी मथा बेपना मोहब्बत कंदो आ। चल यार मां तो तोखे हर बार आजमाया थी अज मूंखे ख़बर पई त तू मुझे सच्चो आशिक आहीं। अच्छे त प्यार जी पतन में एडो मदहोश थी पयूं कि दुनिया जी का खबर ही न पई। अस्सलाम वालेकुम। हुकुम कर सुल्तान खान छो घुरायो अथई। ॿुध ख़ालिद मूं तोखे हिते अचण न चयो जे पी के चयो पोइ तूं छो आयो आहे। सुल्तान खान बाबा साईं कोन आयो उनी मूंखे ई मोकिलियो आहे हुकुम कर कहिड़ो कमु आहे। त पोइ ॿुध तव्हांखे अॼोको ॾींहुं ऐं अॼोकी राति जी मोहलत आहे सुभाणे सवेले हितां पंहिंजा ट्रपड़ खयूं हलिया वञो। भुलियो आहीं सुल्तान खान भुलियो आहीं असीं को तुंहिंजा ग़ुलाम न आहियूं जे तुंहिंजे चवण ते ॻोठ छॾे हलिया वञूं। सब पंहिंजे ज़मीन ते ठाहियूं तुंहिंजे ज़मीन ते न आहियूं वेठा जो ॻोठ छॾे हलिया वञूं। ख़ालिद इहा मज़ाक तोखे ॾाढी महांगी पवंदी मरंदे ज़रूर मरंदे। सुल्तान खान असां ग़रीब ज़रूर आहियूं पर कमज़ोर न आहियूं जो असांखे ॻोठ मुल्ह ॾाईंदे। हीअ ॻाल्हि तू पाण बि इज़त सां रह असांखे बि इज़त सां रहण दे। जेकॾहिं असां सबिर छॾे हथनि में हथियार खयासीं त पोइ असांजे कार खां सुल्तान खान तोखे केर बि न बचाईंदो केर बि न। केर कंहिंजे मथां कार बंदि करके थो इहो त वक़्तु ॿुधाईंदो छो त सुल्तान खान सिर्फ़ पाण सां सचो आहे बाक़ी दुश्मन लाइ ॾचो ई ॾचो आहे। लगी या तमाम सुबह शाम से दिमाग के सिक्का
नादर ते भी कम थई हा वॾेरा साईं हुकुम कयो कहिड़ो कमु आहे नादर मां पंहिंजे भाउ कमाल जे पलांद लाइ आयो आहियां कुझु कातिल मिली विया आहिनि ऐं किन्हनि में शक आहे उन्हनि में तूं त नाही माना त तव्हां पंहिंजे भाउ जे कातिलनि लाइ हिते आया ऐं उन्हनि खे हिन जूअ में ॻोल्हियो ऐं हा जेकॾहिं तव्हां मूंखे कातिल था सम्झो त इहा तव्हांजी भुल आहे नादर दुआ कयो अदा जे कत्ल में तव्हांजा हथ न हुजनि जेकॾहिं तव्हांजा हथ निकिता कसम आहे मूंखे ख़ुदा पाक कयो तव्हां मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदासीं बंदि कर पंहिंजी इहा बकवास अरे तो में एतिरो दम आहे जो तूं नादर खां परांद कंदे अरे परांद त परे जी ॻाल्हि आहे तूं हिन नादर ख़ान खे हथ त लाइ ॾेखार त इहे बाहूं बगल खां उखेड़े छॾिया नादर तूं असांखे मारींदे नादर तोखे शायदि ख़बर न आहे असांजे इलाइक़े में पखी बि असांजे इजाज़त खां सवा पर न आहे हणंदो वञ घर भले साईंअ खे लोड अदा साईंअ जे कत्ल में तुंहिंजा पेरा न हुजनि तव्हां वॾेरा आहियो त सिर्फ़ु पंहिंजे लाइ आहियो शायदि तव्हांखे ख़बर न आहे जेको असां टकराईंदो आहे उनखे बेमौत मारे छॾींदा आहियूं गोर जॾहिं विच में न ॻाल्हाईंदा तूं जी कहिड़ी ज़रूरत आहे ॻाल्हाइण जी हलो तवे असां सां न टकरायो मतां वक़्त में मारिजी वञो अड़े पोची त तव्हांजो भाउ बि असांखे न आहे सघियो तव्हां असांखो पलाम छा कंदव शेर अली अदा वॾे सां न टकराए अदा वॾो अहिड़ो नांग थी हिक ई डंग में मरी वेंदे नादर पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रख अदा जे कत्ल में तव्हांजो हथ निकितो न मुंहिंजे कहर खां तव्हांखे केरु बचाए न सघंदो शेर अली बस घणी बकवास कई आहे तो डरी वञे था डर मां चवां त मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां किथे ईअं न थिए जो हिते तुंहिंजे भाइरनि जे अॻियां कयां न पूरो डर जॾहिं वक़्तु आयो न त पोइ हिन ॻाल्हि खे बि ॾिसी वठंदासीं खालिद
तूं हे छा थो सम्झी मां घोट थी वियुसि ईअं कीअं घोट थींदे छो जो अॼु मां तुंहिंजे ख़ुशियुनि खे मातम में तब्दील कंदुसि मरण जे लाइ तयार थी अचो मूंसां अॼु कयूं वरी हैदर जो खेल ख़तम ऐं छोरी खे खंदासीं छो इहा छोरी मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी अचो ही तो सॼे ॻोठ जो ख़ालिद आहे यार हाशिम हिनखे त साह आहे जबल खणी हलो हिनखे पंहिंजे ठिकाने ते ठीकु आहे खणी हलो खणी हलो हाशिम खान ॾे ख़बर अॼु केॾा हलण जी तयारी कई अथई यार अॼु हलूं था वॾेरे सुल्तान खान जे ॻोठ ऐं हुन सां कुझु हिसाब किताब बराबरि करणा आहिनि ठीकु आहे हाशिम खान तूं जीअं चवंदे ईअं ई कंदासीं हाशिम तूं बेफ़िक्र थी हमलो कर असां तो गॾु आहियूं असां पंहिंजी जान बि ॾेई छॾींदासीं हाशिम तूं असांजो दोस्त न पर भाउ आहीं असांजे लाइ इन खां वधीक कहिड़ी ख़ुशी आहे जो तो जहिड़ो दोस्त असांखे मिलियो आहे हाशिम जंगल खान सही थो चवे असां हर हाल में तुंहिंजी मदद कंदासीं यार तव्हां दोस्तनि जे आसरे ते त मां अञा ज़िंदा आहियां बाक़ी वॾेरो सुल्तान खान त मूंखे मारे चुको अचो न त पोइ हलूं काफ़ी देर थी वियो आहे कमीना तुझी या मजार तू असांजे घर में दाखिल जो बस चली बस डीजे के मसला ध्यान तुझे सिर से का ध्यान हल हल बाबा तोखे केॾो मां झलींदी हुयमि मिसकीन ग़रीबनि जे मथां माण्हुनि जे मथां तो ज़ुल्म करायो आहे धीअ मां वरी कहिड़ो ज़ुल्म कयो आहे जो तूं हरू भरू मूं ते नाराज़ पई थी बाबा हाणे खुदा खुदा कर खुदा जो खौफ़ कर हाणे त पराए वेड़ा वीरान न कर ना पुट तव्हांखे कंहिं ग़लति चयो आहे मां भला छो इन्हनि जे मथां ज़ुल्म कंदुसि इन्हनि जे मथां ज़ुल्म करण वारो नादर आहे बाबा ख़ालिद जो खानदान खे तूं मारियो आहे हाँ बाबा अदा बाबू सही तो चवे ख़ालिद न पर हैदर वारे जे मथां बि तो ज़ुल्म कराया ऐं हैदर जी भेण खे खणाए तो ई वॾेरनि वटि छॾियो आहे बाबा कुझु पंहिंजी अछी ॾाढी ॾिस कुझु त ख़्यालु कर सही जो असांजो वसंदड़ वेड़ो वीरान न थी वञे मां ॿाहिरि हूंदो आहियां त मुंहिंजो दिमाग़ फ्रेश हूंदो आहे जहिड़ी टाइम बि घर में अचां थो त मुंहिंजे मथां तव्हांजो कावड़ आहे हाणे कोई बि मां सां हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाए अगरि जंहिं बि ॻाल्हायो आहे न त हे लठ मग़ज़ में ॾींदो मां अचो शेरली अचो वेहो सौट अॼु असां तव्हां वटि वेहण न आया जेकॾहिं वेहण कोन आया आहियो त ॿुधायो भला छा ले आया आहियो तूं इहो ॿुधा त तो अदा खे छो मारियो आहे सौट मां पाण यार सौट जे कातलनि जे ॻोल्हा में आहियां हाणे ख़बर ई कोन थी पए सौट वारनि खे अलाए कीअं मारियो आहे रंजीत कंहिंसां
दुश्मनी भी न हुई। सुल्तान खान असांखे ख़बर पियो आहे अदा वारनि खे तव्हां ई मारायो आहे। तव्हांखे ग़लति ॿुधायो वियो असां भला सोट खे छो मारींदासीं? सोट असां तव्हांजा दुश्मन न आहियूं, तव्हां त असांजा रत आहियो। जे तव्हां अदावरनि खे न मारियो त बाक़ी कंहिं मारियो अदावरनि खे? सोट ॿुधण में आयो आहे त सोट कमाल खान खे नादर मारियो आहे। जेकॾहिं नादर वारे अदा खे मारियो आहे त हाणे सोट तव्हां ते। तव्हां अञा नादर वारनि खां पलांद न आहियो करे सघिया। मूंखे तुंहिंजे नियत ते शक थो अचे। अदा वारनि खे तो ई मारियो आहे, नादर वारनि ते तूं इल्ज़ाम थो हणी। बाबा भुलिया आहियो तव्हां सोटनि खे ॿियो को थो विड़ाए। सोट तूं असां ते इल्ज़ाम पियो हणी। असां तव्हां ते इल्ज़ाम कोन था हणो, असांखे पूरी पक आहे। जेकॾहिं तूं अदा वारनि जो कातल आहीं तो मूंखे कसम आहे पैदा करण वारी ज़ात जो तोखे मुंहिंजे कहर खां केरु बचाए कोन सघंदो। सुल्तान खान ड्रिज असांजे कहर खां कहारी आहियो कहारी। बस सोट बस घणो ॻाल्हायो वियो आहे। किथे ई न थिए कि मां पंहिंजे तॾे जो मान ऐं मर्तबो विसारे तोखे ऐं तुंहिंजे भेनरनि खे हिते जो हिते पूरो करे छॾियां। तव्हांजो भलाई हिन में आहे त हलिया वञो। अॼु त वञा थो, हाणे उन ॾींहुं ईंदुसि जहिड़े ॾींहुं तुंहिंजी मौत जो मुंहिंजे हथनि में सामान हूंदो। यादि रखजांइ सुल्तान रा। वॾा आया हुआ सुल्तान खान सां टक्कर खाइण। शायदि हिननि खे ख़बर न आहे सुल्तान खान सिर्फ़ पाण सां सचो आहे, बाक़ी दुश्मन लाइ डचो ई डचो आहे। ना खालिद ना, तुझे तबीयत अञा सही ना है, तू हाली आराम कर। सरदार लगे थो त खालिद खे अंदे थी गोली लगला, छो त जख्म छुटण खां पोइ भी ठीक ना थियो। सरदार जंगल जी ॻाल्हि सही आहे, खालिद खे कंहिं वॾे डॉक्टर ॾेखारियो। सरदार अल्लाह भलाई कंदो। सरदार जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां शहर में डॉक्टर वठी अचां। ना खानू ना, तोखे शहर वञण जो का बि ज़रूरत न आहे, छो त वॾेरे सुल्तान खान जा माण्हू ऐं पुलिस असांखे छिते कुत्ते वांगुरु ॻोल्हींदा हूंदा। सरदार तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, सुल्तान खान जा माण्हू ऐं पुलिस असांखे छिते कुत्ते वांगुरु ॻोल्हनि था। पर ॿी ॻाल्हि यार खालिद जी तबियत में बि अञा मज़ो न आहे। जेकॾहिं खालिद खे कुझु थियो त मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ करे कोन सघंदुसि। न यार अहिड़ी ॻाल्हियूं त न कर, असांजो दोस्त खालिद शींहं आहे शींहं। दुआ कयो दोस्तो जल्द खां जल्द खालिद जी तबियत सही थिए, तॾहिं पोइ बंबो रखे बाहि। सुल्तान खान निकरी बाहर, अज तुझो मौत पर आया हूं। सुल्तान खान अज तो खां पुराना सब पलांद वठणा आहिनि। मजदूत वॾा आया हुया, चवनि पिया त अते जो पलांद कंदासीं, हाणे तव्हांजो पलांद केरु कंदो? ॾियो ख़बर खालिद कुझु ॿुधाए थो या न? हा हाशिम, तूं ई असांखे अॼु ताईं कुझु कोन ॿुधायो आहे, पोइ ही छा असांखे ॿुधाईंदो त हिन सां कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि। हा यार हाशिम, आख़िर छा थियो तव्हां सां? दोस्तो जेकॾहिं तव्हां मूं मथां एतिरो ई ज़ोर था रखो त पोइ ॿुधो।
पुट दे ख़बर पाणी जो वारो हले थो या ख़त्म थी वियो आहे? जी बाबा साईं बिल्कुलु पाणी जो वारो ख़त्म ई थी वियो आहे ऐं मालिक साईं जा करम आहिनि असांजी ज़मीन इन चकर सॼी भरिजी वई आहे। पुट इहे त मालिक साईं जा अहसान आहिनि जेको असां ते महिरबान थियो आहे। हाशिम छा पियो ॾिसी? मां घणे वक़्त खां ॾिसां पई त तूं रुॻो मुड़ी पियो ॾिसी। तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त मां तोखे ॾिसां पियो पर ख़बर अथई तूं केॾी न ख़ूबसूरत ऐं हसीन आहीं। छा मतिलबु हाशिम? मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी न सघियसि। आख़िर तूं चवण छा थो चाहीं? पर न मां चाहियां थो त बाबा ऐं चाचा सां तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कर पर मूंखे शक आहे किथे तूं नाराज़ न थी। ओ हाणे ख़बर पई त तूं मुंहिंजो आशिक़ आहीं। हाणे चरिया मां छो नाराज़ थींदमि पर पहिरियां तूं बाबा ऐं चाचा वारनि सां ॻाल्हाए। ख़बर अथई मूंखे सिर्फ़ु तुंहिंजे राज़ जी ज़रूरत हुई बाक़ी बाबा साईं त मूंखे बचपन खां ई चवंदो हो त तुंहिंजो रिश्तो मां चाचा वारनि न कराईंदुसि पर मां ख़बर थी हुनखे छा चयो त जेसि ताईं मां छोकिरी ॾिसंदुसि न मां होसि ताईं शादी न कंदुसि। ऐं हा मूं साफ़ इनकार कयो बाबा सां त मां शादी कंदुसि त पंहिंजी पसंदि ते कंदुसि। हाणे तूं मुंहिंजी पसंदि आई ऐं हा मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई मां हुन सां शादी कयां त जेका मूंखे पसंदि करे ऐं मां बि हुनखे पसंदि कयां। ख़बर अथई